बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। नाज़रीन, अॼु असीं सरहद खे टाउन जो दर्जो ॾियण जे हवाले सां जेका हीअ असांजी सीरीज़ हली रही आहे, सो अॼु असीं सरहद जी हिकु मशहूरु सियासी समाजी शख़्सियत चीफ अहमद अली मलिक साहिब वटि मौजूदु आहियूं। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। त सभ खां पहिरियां त असांखे इहो ॿुधाइजो त छा सरहद खे टाउन जो दर्जो मिलणु घुरिजे? बिल्कुलु। उनजा कहिड़ा फ़ाइदा थींदा? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सरहद जो टाउन जो दर्जो बिल्कुलु थियणु खपे ऐं उन खां अलावा असांजी शुरू खां ई माना इहा कोशिशि रही आहे, जदोजहद रही आहे ऐं प्रैक्टिकल कमु थियो आहे असांजो। एप्लीकेशन वग़ैरह ॾियनि तक़रीबन अॼु खां 10-12 साल पहिरियों असां एप्लीकेशन ॾिनी, पोइ मीर हमज़ा ख़ान सुंदराणी जो राब्ते में आयो, त पोइ उन जदोजहद खे सलाम आहे। पोइ उन एप्लीकेशन अॻे फॉरवर्ड वग़ैरह कराई। असांजो उन वक़्तु जेके NA 205 जो इलेक्शन हुयो चीफ सरदार मोहम्मद बख्श खान मार जे केराफ़, त उन बि अॻिते एप्लीकेशन फॉरवर्ड कराई। तक़रीबन मुंहिंजी नज़र में 70 खां 80% कमु थी चुको आहे। अच्छा, किथे उहो प्रोसेस पहुतो आहे हिन वक़्तु? असल में सॼो प्रोसेस थी वियो, मां वटि ईअं लेटर बि पहुतो आहे। अच्छा, मां वटि लेटर बि पियो आहे, तव्हांखे मां ॾेखारींदोमांव। अच्छा, हुन में छा लिखियलु आहे? उहा टाउन जो माना नालो बि अची वियो सरहद जो। अच्छा, लेटर बि आयो आहे, छो त असांजी एप्लीकेशन मथे वई, एप्लीकेशन एक्सेप्ट बि थी। जेका प्रोसेस वग़ैरह हुया, लीगल प्रोसेस वग़ैरह, असां सभई उनखे एक्सेप्ट कयोसीं। असां इन लेटर के अचण खां पोइ तक़रीबन घणो अर्सो? 2022 में या 23 में लेटर आयो माड़े। अच्छा, काफ़ी अर्सो थी वियो आहे। हाँ, बिल्कुलु। असांखे पोइ कुझु ॾींहं में जीअं बिलावल साहिबु आयो, उन जो ऐलान बि कंदो हो, पोइ हले कमु मसइला मसाइल अची विया विच में, जंहिंमें CM साहिबु ऐलान न करे सघो। त असांजो तक़रीबन लेटर त पहुतो आहे। पोइ असां वरी पोइ उनखे कंटिन्यू कयो आहे, वरी एप्लीकेशन ॾिनी आहे। ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी आला क़यादत ऐं ख़ासि करे असांजो चीफ सरदार मोहम्मद बख्श खान मार और मीर हमज़ा ख़ान सुंदराणी माना ज़ाती जेकी हैसियत सां माना इन जो मथां माना कमु करनि था। ऐं मोहम्मद बख्श खान बि जेको आहे मीर साहिबु यकीन दयानी कराई आहे। अनक़रीब इंशाअल्लाह तव्हांखे इहा आवाम खे ख़ुशख़बरी मिलंदी। कहिड़ियूं सर रुकावटूं आहिनि जेको एतिरो वक़्तु गुज़रण बावजूदि लेटर बि अची वियो आहे, जॾहिं नालो बि अची वियो आहे, पोइ बि जेको आहे उहो प्रोसेस कंप्लीट न थियो आहे? सर 2022-23 में माना ऐलान बाक़ी हुयो, बाक़ी सॼो कमु कंप्लीट थी वियो। अच्छा, हाँ, तव्हांजी ॻाल्हि कयो त मां रुकावट हाणे छा ॿुधायां, हाणे मीडिया तो सां कुझु सियासी रुकावट हुई। अच्छा, छो त कुझु दूर मुंहिंजी नज़र में जेके आहे मुंहिंजे हिसाब सां ऐं मुंहिंजे तजुर्बे जे मुताबिक़ मूंखे इहो नथो लॻे माना को मीर साहिबान खे को न अॻिते नथा। ज़ाहिर आहे टाउन थींदो त ज़ाहिर आहे मीर साहिब जो मेन किरदारु हूंदो, ऐं टाउन जो चेयरमैन जेको आहे ज़ाहिर आहे सुंदराणी बिरादरी जेको बि थिए उन में थींदो। मां इहो साॻियो क्वेश्चन काफ़ी दोस्तनि खां रिपीट बि कयो आहे। जी जी। जेकॾहिं टाउन थिए पियो सरहद, त पोइ जेको आहे उहो नुक़सानु कहिड़ो थिए थो? छाकाणि त सभई जेके बि असां वटां सियासी माण्हू आहिनि तक़रीबन, उन्हनि जो तालुक़ु पाकिस्तान पीपुल्स पार्टी सां आहे। उन्हनि जो पाण में इख़्तिलाफ़ छो आहे जॾहिं उहे आहिनि पार्टी हिकी में ई? असल में मां त चवंदोमांव जेको आवाम जे लाइ ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे लाइ को बि माना इन में इहो नुक़सानु कोन्हे। जीअं तव्हां कुझु टाउन थे नुक़सानु कयो, नुक़सानु को बि कोन्हे। आवाम जो बि फ़ाइदो आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो बि फ़ाइदो, छो त उनजो हिकु टाउन वधंदो ऐं टाउन जीअं वधंदो ज़ाहिर आहे तरक़ियाती कमु थींदा। ऐं जेका बि आसपास जे इलाइक़े उन में माना स्कूल कॉलेज यूनिवर्सिटी इहे बि ठहंदियूं, ऐं बुनियादी जेकी सहूलियत आहिनि उहो बि उन्हनि खे मुयसरु थींदियूं। बाक़ी रही ॻाल्हि जेका नुक़सानु मां हिकु ज़ाविये सां चई सघां थो, कुझु हूंदा जेका सियासी जेका मक़ासिद हासिल करण जे लाइ उनखे कुझु नुक़सानु पुॼी सघे थो, उहो बि सियासी माण्हू कुझु माण्हू हूंदा को मुंहिंजी नज़र में। बाक़ी मूंखे नथो लॻे माना पाकिस्तान पीपल्स पार्टी हुजे या आवाम खे को नुक़सानु थिए। अञा इनखे बेनिफिट थींदो पाकिस्तान पीपल्स पार्टी खे बि ऐं आवाम खे बि। सरहद खे हिन वक़्तु बि 3 यूनियन काउंसिल्स में विरहायो वियो आहे। तव्हां छा था सम्झो त इहे जेके यूनियन काउंसिल्स आहिनि, उनजा चेयरमैन्स आहिनि, छा उहो आवाम जी उमेदुनि ते पूरो लहनि था? पर तव्हां पाण बि ॾिसो था, पर मूंखे नथो लॻे जेको आहे न जेका नुमाइंदा चूंडे आया आहिनि, जेकी बि UC XYZ जेकी बि UC हुजनि, उन में जा कमुकार मुंहिंजी नज़र नथा थियनि। तव्हां UC सुंदराणी में ॾिसो था, UC सुंदराणी में कमुकार थिए थो वधीक न त कुझु त थिए थो न कमु। आवाम जा कमुकार थींदा पिया आहिनि, सोलर प्लेटां, लाइटां या सनो सुको जेका रोड टफ टायल, तव्हां UC सुंदराणी में विज़िट कयो था, और तरक़ियाती कम बि हुते थींदा पिया आहिनि। लेकिन अदर UC में जेका दोस्त वेठा आहिनि असांजा ॿाहिरि वेठा आहिनि, पोइ मुंहिंजी नज़र में मूंखे त नथो लॻे कमु थिए थो। बाक़ी उन्हनि को कमु कयो हूंदो त ज़ाहिर उहो पाण ॿुधाईंदो। जेकॾहिं टाउन जो दर्जो मिले थो पियो, छा पोइ बहितरी अची वेंदी? जी जी, बिल्कुलु बहितरी ईंदी, आवाम जे लाइ बहितरी ईंदी। सभ खां वधीक जेकी बहितरी आहे न नौजवाननि में ईंदी।
मुंहिंजी नज़र जे मुताबिक़। छो त जो टाउन थींदो, लाइब्रेरी वग़ैरह, या पोइ उनखे अलावा नौजवान जे लाइ एक्टिविटी जेकी हूंदी, प्ले ग्राउंड हूंदा, या उनजे अलावा जेका इहा कॉलेज यूनिवर्सिटी जेकी असांजी आदियूं, मां सरहद में विज़िट करे वेठो आहियां। असांजे सरहद में जेके आहे न खोड़ बिरादरी अहिड़ी वेठियूं आहिनि, असांजी नियाणियूं, असांजी आदियूं जेकियूं आहिनि, माना एतिरी होशियारु आहे, उनमें एतिरो टैलेंट आहे, अॻिते उनखे बि रस्तो कोन्हे। अच्छा, हाँ। हिन वक़्तु जेके कम हलनि पिया सरहद में, जी जी, उहे कंहिंजी बजट मां हलनि पिया ऐं केतिरी बजट रिलीज़ थी हुई, ऐं जेके कल उन खां वठी कम ॾिसूं पिया इहे स्टार्ट थिया आहिनि? जी, इन खां पहिरियों साईं 70 साल पहिरियों माना इन में उमल रोड सरहद में कम न थिया हुया। जॾहिं मीर साहब ऐं मोहम्मद बख्श खान हिते सरहद में कदम रखियो ऐं सियासी पंहिंजी एक्टिविटी स्टार्ट कई, उन जे बावजूदि जेको आहे कमु माशाअल्लाह भलो हले थो। उन वक़्तु तकरीबन मां करोड़ सवा करोड़ जो कमु मिलियो, तरक़ियाती कमु मूंखे। मां मीर साहब खे चयो, मीर साहब माना मोहम्मद बख्श खान हूंदो, इन बस पंहिंजे जेका MNA हुयो साईं मोहम्मद बख्श खान, उन वक़्तु कमु थिया। उन खां पोइ जेको हाणे जेको आहे हफ़्ते कल ट्रोंड जो कमु स्टार्ट थियो आहे, इहो बि साईं मीर हमज़ा खान सुदानी, मीर अहसान खान सुदानी जी केयर ऑफ थिए थो, ऐं इन्हनि कमु वरितो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी आला क़यादत। कुझु माण्हुनि जो ख़्यालु आहे त हीउ जेको कमु हली रहियो आहे उहो कंहिं MNA जी कोटा जो आहे जेको अव्हां कराए रहिया आहियो, इनमें केतिरी ताक़त आहे? न MNA MP जो कोटा कोन्हे चए, इन में न को MNA जो कोटा आहे न MP जो कोटा आहे। अगरि MNA MP जो कोटा हुजे त असांखे माना नॉलेज हुजे, या असांखे माना ॿुधाए न भई MNA MP जो कोटा आहे, पर इहो MNA MP जो कोटा कोन्हे। बाक़ी मीर साहब पंहिंजे तालुका सां पाकिस्तान पीपल्स पार्टी जी आला क़यादत वठी आयो आहे। हाणे कंहिं ॾिनो आहे कंहिं न ॾिनो, इहा वल्लाह आलम, बराबरि MNA MP जो कोटा कोन्हे। बाक़ी MP जो कमु हले थो, राजा खान जो मां कुझु ॾिसां थो, कल्ह को माना एक्टिविटी ॾिसूं था, पर जी MP जे राजा खान जो कमु आहे सरहद में फ़िलहाल न थियो आहे इन वक़्तु। अच्छा, हा, हलो आख़िरी सवाल अव्हां खां, जेकॾहिं अव्हांखे वज़ीर आला सिंध सां मुलाक़ात जो मौक़ो मिली वञे थो या आला क़यादत सां मिलण जो मौक़ो मिली वञे थो, त अव्हां सरहद जे लाइ कहिड़ा इशूज़ आहिनि जेके उनजे साम्हूं हाईलाइट कंदा आहियो? मां सभ खां पहिरियों साईं नौजवान लाइ आवाज़ बुलंद कंदो मां, सभ खां पहिरियों प्ले ग्राउंड, सही, ॿियो नंबर ते लाइब्रेरी, टे नंबर ते असांखे कॉलेज जो दर्जो ॾिनो वञे। ठीकु आहे, वरी महिरबानी।